मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर राज किशोरी। जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर। जय गज बदन षडानन माता। गज बदन षडानन माता। जगद जननी दामिनी दुत गाता। जगद जननी दामिनी दुत गाता। जय जय गिरिवर राज किशोरी। जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर। नहीं तब आदि मध्य अवसाना। अमित प्रभाव वेद नहीं जाना। भव भव बेभव पराभव कारणी। विश्व विमोहनी स्वबस बिहारनी। जय जय गिरिवर राज किशोरी। जय महेश मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर राज किशोरी। मुख चंद्र चकोरी। जय जय गिरिवर। बोल जगत जननी भवानी की जय। प्यारी साथ संगत, जय जय गिरिवर राज किशोरी। इन ही स्तुतीअ सां कथा प्रारंभ था कयूं। ता सभिनीनि जो स्वागत आहे। श्रीमद देवी भागवत महापुराण कथा असां ॿुधी रहिया आहियूं, श्रवण करे रहिया आहियूं। वेद व्यास पाण हिन पुराण जी रचना कई आहे ऐं पाण ई वरी वक्ता थियो आहे। हिन पुराण में वेद व्यास पाण ई वक्ता भी आ। उन वेद व्यास ही पुराणन जी महिमा भी ॿुधाई आ देवी भागवत में कि सभिन खां श्रेष्ठ त आहिनि वेद, पो उपनिषद, पो स्मृतियूं, पर उन्हनि खां भी पो भली पो आहिनि श्रेष्ठ त वेद ही आहिनि ऐं हेठि आहिनि पुराण। पर तॾहिं भी
पुराण सरल आहिनि। ॾाढा विद्वान चवंदा आहिनि कि पुराण त ईअं ई आहिनि, वेद ई रुगो असां पकड़ींदासीं, उपनिषद ई रुगो पकड़ींदासीं, ही त पोइ आया। पर वेद व्यास पाण चयो आहे कि वेदनि जी भाषा ॾाढी कठिन आहे। उपनिषद सामान्य माण्हूअ खे सम्झ में ईंदा कोन, उपनिषद सामान्य गृहस्थीअ खे कोन सम्झ में ईंदा। त सामान्य जन गृहस्थिन जे लाइ पुराण आहिनि, ही पुराणनि जूं कथाऊं, 18 पुराण। ॾाढियूं ॻाल्हियूं त वेदनि में बि कोन्हनि ऐं पुराणनि में आहिनि प्रमाणिक। जीअं कि ज्योतिष वेदनि में कोन्हे, पुराणनि में आहे। काल गणना, समय जो वर्णन, मनुष्यनि जे मन जो वर्णन, जेको जेको वेद व्यास ॾिठो माण्हुनि में, वेद व्यास पंहिंजे अखियुनि सां जेको ॾिठो मनुष्य जो मन मटिजंदे, बुद्धि मटिजंदे, उन अनुसार पुराणनि में उहे ॻाल्हियूं विझी छॾियईं ताकि जनमानस खे सार सम्झ में अचे ऐं पंहिंजो कल्याण करे सघे। त इन करे पुराण जी महिमा ॾाढी आहे। पुराण असां मनुष्यनि खे ईअं लॻंदो आहे कि असांजी कथा पई थी हले, असां सां ई संबंधित आहे, या जंहिं समाज में रहूं था। त उन्हनि पुराणनि मां देवी भागवत महापुराण, देवीअ जो पुराण आहे, देवीअ जी महिमा जंहिंमें आहे, उहो असां श्रवण करे रहिया आहियूं हिननि नवरात्रनि में। 4 स्कंद हली रहियो आहे, जंहिंमें हिकु कथा थी अचे देवीअ जी महिमा सां, हिन धरतीअ जी कथा जेका मनुष्य जे मन जी भी वास्तविकता ॿुधाए थी, असांजे तव्हांजे स्वभाव सां उहा संबंधित आहे। अयोध्या जो हो राजा ध्रुव संधि ऐं भगवान राम जो वंशज हो। भगवान राम खां 15वीं पीढ़ीअ में इहो थियो हो राजा ध्रुव संधि। इनखे 2 ज़ालूं हुयूं, हिकु मनोरमा, ॿी लीलावंती। ॿिन्हिनि खे हिकु हिकु पुटु बि हो। मनोरमा जो पुटु सुदर्शन, लीलावंतीअ जो शत्रुजित। पोइ हिकु दफ़े उहो राजा शिकार खेॾण जंगल में वियो त हिकिड़े शींहं जो शिकार थी वियो, पाण शिकार थी वियो। शेर हुनखे मारे छॾियो। पोइ जॾहिं आयो, जॾहिं सूचना आई त सभु रुअण लॻा, राजा असांजो हलियो वियो। ॿार अञा नंढा ई आहिनि, रुअण पिटण थिए पियो। पोइ आई कम जी ॻाल्हि कि हाणे राजा कंहिंखे ठाहियो वञे। ईअं थींदो ई आहे, पहिरीं रुअण थींदो आहे, दुख ज़ाहिर थींदो आहे, पोइ ॻाल्हियूं निकिरंदियूं आहिनि संपत्तीअ जूं। असली ॻाल्हि त उहा हूंदी आहे माण्हुनि जे लाइ, छो त कंहिंजे हली वञण सां कोई संसार रुकी कोन वेंदो आहे। कोई बि हलियो वञे, हिकु ॼणो बि बचियो हूंदो न माण्हू, त बि संसार हलंदो रहंदो। त मंत्रियुनि सलाह कई कि हाणे राजा कंहिंखे ठाहियो वञे। राजा खे 2 ॿार आहिनि, वॾी राणीअ जो पुटु जेको आहे सुदर्शन आहे, नंढीअ जो शत्रुजित आहे। त सलाह कयनि पाण में पहिरीं मंत्रियुनि कि वॾो ई उमिरि में बि वॾो आहे ऐं योग्य बि उहो आहे, पर हाणे असां बहानो छा ठाहियूं। नंढी राणी त चवंदी मुंहिंजो पुटु थिए राजा। हाणे
हुननि चयो छो नाराज़ थींदी, मंत्रिनि चयो। हाणे सभा कोठाई वई, सभु मंत्री आम जन वेठा आहिनि। उन्हनि मंत्रियुनि ॿिन्हिनि राजकुमारनि खे बीहारियो ऐं चयो कि असां डिसाइड कंदासीं कि तव्हां मां कंहिंखे राजा ठाहियूं। ॿई बीह रहो। ॿई बीठा। उन्हनि मंत्रियुनि चयो, अकड़ बकड़ बम्बे बो, 80 90 पूरे 100 में लगा धागा, चोर निकल के भागा। तू नंढे ते आयो भागा, त चवंसि था तूं भागा थी वञ, मतिलबु तूं ॿाहिरि निकिरी वे, राजा ही ठहंदो वॾो। जय मनाइजी वई, भई सुदर्शन अॼु खां असांजो राजा आहे। त उहो नंढड़ो जेको हो रुअंदो रुअंदो वियो माउ वटि, चई अकड़ बकड़ बंब करे कुझु बि करे घोषणा करे छॾियनि कि राजा हू थींदो, ईअं कीअं? त हुनजी माउ अञा तेज कर्कश, उन पंहिंजे पीउ खे फ़ोन लॻाई। उनजो पीउ हो उनजो पीउ हो कोई, उनजो उहो आयो, सेना वठी आयो, युद्धाजित वो सेना वठी आयो कि मां पंहिंजे ॾोहिटे खे राजा ठाहींदुमि। ईअं कीअं कुझु बि कंदा, कंहिंखे बि ठाहे छॾींदा राजा। त माना कंहिंजो पीउ हो हीअ लीलावंतीअ जो पीउ। त मनोरमा जो पीउ बि तैयार थियो, वीरसेन। उहो पंहिंजी सेना वठी उहो बि आयो कि मुंहिंजो ॾोहिटो राजा थिए। हाणे ॿिन्हिनि जी लड़ाई थी पाण में, नाना विड़िया पाण में। उन में वीरसेन माराइजी वियो, माना सुदर्शन जो नानो, उहो जो हाराइजी वियो। त युद्धाजित कब्जो कयो राज ते ऐं पंहिंजे ॾोहिटे खे जेको नंढो हो उनखे गद्दीअ ते विहारियईं ऐं चई हू किथे आहिनि माउ पुट, उन्हनि खे बि ख़तमु कयो। न अंश रहंदो, न कॾहिं कोई दावेदार पैदा थींदो। एतिरे में त मंत्री जेको उन्हनि जो हो उहो मनोरमा ऐं सुदर्शन खे उतां चुपचाप वठी हली वियो जंगल जे तरफ़। उते ऋषि भारद्वाज जो आश्रम हो, उते पहुता। उते शरण वरिती उन रानी मनोरमा ऐं उन बालक। उते बि पहुतो त सही वो युद्धाजित, पतो लॻाई कि भरद्वाज ऋषि जे आश्रम में आहिनि ऐं उते वियो बि ऐं ऋषिअ खे चई हिन खे मुंहिंजे हवाले कयो। ऋषिअ चयईंसि त हलियो वञ, हीउ आश्रम आहे, हिते तुंहिंजो कमु कान्हे। त हुन चयोईंसि कि पोइ मां ज़बरदस्ती कंदोमांव। भरद्वाज रुगो एतिरो चयईंसि कि शक्ति हुजे त तूं करे हिन खे वठी वञी ॾेखार। ॾाढो धीरे सां चयईं, न त ॾाढा माण्हू चिल्लाए करे बौखलाए करे ॻाल्हाईंदा आहिनि ऐं हूंदो कुझु कोन अथनि, ऐं जंहिं वटि हूंदो आहे उहो शांतीअ सां ई ॻाल्हाईंदो आहे। भरद्वाज ऋषि हो जंहिं भरत जे स्वागत में रिद्धियूं सिद्धियूं जो इस्तेमालु कयो हो। राजा सम्झी वियो चुपचाप निकिरी वञा, इन में ई भलाई आहे। तॾहिं उहो हली वियो युद्धाजित, वो राज करण लॻा उहे सभु, उनजो ॾोहिटो। हेॾां उहो बालक उन आश्रम में पियो पलिजे। सुदर्शन अखर यादि रखिजो, इहो हिकु देवीअ जो भगत थी वियो आहे। उते जेका मनोरमा आहे उन आश्रम में देवी माता जे मंदर में रोज़ पूॼा कंदी हुई, आरती कंदी हुई, रहे बि पई ऐं उनजो पुटु बि उते देवी माता जी उपासना मां सां गॾु वेहंदो हो।
मुखे तुझो ही आधार देवी भवानी माँ। जो ही आधार देवी भवानी माँ। मुखे तुझो ही आधार देवी भवानी माँ। मुखे तुझो ही तुझी सोने जड़ल दरबार देवी भवानी माँ। तुझी सोने जड़ल दरबार देवी भवानी माँ। जय जय भवानी माता जय जय माँ। जय जय भवानी माता जय जय माँ। जय जय भवानी माता जय जय माँ। जय भवानी माता जय। सो शेर ते आहे सवार देवी भवानी माँ। देवी भवानी माँ आए जंहिंजो अजब सिंगार देवी भवानी माँ। देवी भवानी माँ। बरन ज्योतियों भी जलवेदार देवी भवानी माँ। बरन ज्योतियों भी जलवेदार देवी भवानी माँ। तोखे सारो झुके संसार देवी भवानी माँ। जेको ची आस करे तहजा कम रास करे। जेको जी आस करे तहजा कम रास करे। छो न वञा बलिहार ओ माता माता छो न बन्या बलिहार। मुखे तुझो ही आधार देवी भवानी माँ। मुखे तुझो ही आधार देवी। जय जय भवानी माता जय जय माँ। जय जय भवानी माता जय जय सत्संग मात है जे मंदिर में। तुझे मंदिर में चढ़े राम जो मन ते रंग मात है जे मंदिर में। तुझे मंदिर में मुझे दिल में अचे थो उमंग मात है जे मंदिर में। मुझो तोते आहे नंग मात है जे मंदिर में। जैते भी मेहर करी तहजा भंडार भरी। जैते भी मेहर करी तहजा भंडार भरी। बेड़ो थे तहजो पार। ओ माता माता बेड़ो थे तिन जो पार। मुखे तुझो ही आधार देवी भवानी माँ। जय जय भवानी माता जय जय माँ। जय जय भवानी माता जय जय माँ।
पूजे थी दुनिया। तोखे कमी आहे त कान पूजे थी दुनिया। पूजे थी दुनिया। तुझी आहे त महिमा महान पूजे थी दुनिया। तुझी आहे त महिमा महान पूजे थी दुनिया। आहे तुझो निरालो शान पूजे थी दुनिया। मुझे को अरदास करे तहजा दुख नास करे। को अरदास करे तहजा दुख रास करे। वार वार नमस्कार ओ माता तोखे। नमस्कार मुखे तुझो ही आधार देवी भवानी माँ। जय जय भवानी माता जय जय माँ। जय जय भवानी माता जय जय माँ। त मनोरमा उते ऋषिअ जे आश्रम में देवी माता जी आराधना कंदी हुई। आश्रम में सात्विक वातावरण में हवन भी थींदो हो। नवरात्रन में त विशेष देवी जी आराधना थींदी हुई। वो बालक उते वॾो पियो थिए सुदर्शन, उहो भी देवी माता जो स्वाभाविक ई हिकु मंत्र उच्चारण करण सिखी वियो, क्लीम। सहज उन जे ज़बान ते बीज मंत्र अची वियो, क्लीम क्लीम चवंदो रहंदो हो। जंगल में भी वेंदो हो काठियूं करण। हाणे समय गुज़रियो, उहो बालक वॾो थियो। हिकु राजकुमारी, राजा सुबाहु काशीअ जो राजा हो, उन जी धीअ हुई शशिकला। उन जी नज़र हिन ते वई, हिन जी उन ते वई। ॿिन्हिनि जो प्रेम थियो पाण में। होॾां जेको आहे उन शशिकला पंहिंजी माउ सां ॻाल्हि कई कि मां शादी हिन सां ई कंदसि, सुदर्शन सां। माणस पंहिंजे घोट सां ॻाल्हि कई, सुबाहुअ सां। उहो भड़कजी वियो, चई हो जंगल में रहण वारा वनवासी काठिर, उन सां मां पंहिंजी धीउ जी शादी कीअं करायां। उन विरोध कयो, उन मना कयो। हेॾां शशिकला बि देवीअ खे ई मञींदी हुई। त देवी माता उनखे सपने में प्रेरणा कयईंसि कि तुंहिंजे लाइ त इहो ई घोटु सही अथई सुदर्शन। त हिन अञा ठाने छॾियो कि शादी मूंखे हिन सां ई करणी आहे। हेॾा हिन जे पीउ स्वयंवर रखी छॾियो हिन जो, शशिकला जो। सभिनी राजाउनि राजकुमारनि खे आमंत्रण कि अचो स्वयंवर आहे, जंहिंखे मुंहिंजी धीअ वरमाला पाईंदी उन सां उन जी शादी थींदी। हीअ चए मूंखे हिननि सां करणी ई कोन्हे शादी। हो चवंसि न, हाणे इन्विटेशन पहुची चुको आहे। हिन छा कयईं, शशिकला सुदर्शन ॾे लेटर लिखियईं कि मूंखे वठी वञे था। हाणे हो ग़रीब, न को उन वटि सेना, पर उहो धनुष तीर हलाइण सिखी वियो हो। छो त राजसी त हो ॿार, त अभ्यास कंदो हो शस्त्रनि जो। तीर धनुष, घोड़े सवारी इहे सिखी चुको हो। पर बाक़ी न उन वटि धन, न खज़ानो, न फ़ौज, कुछ भी न। पर देवी माता जो आशीर्वाद। उहो वीचारो हिन जो लेटर पढ़ी कि मूंखे वठी वञ, त मूं वटि आहे कुझु कोन, मां कहिड़े बेस ते कीअं हेॾनि राजाउनि जे विच मां वठी वञा हिनखे। पर चई तॾहिं बि मां वेंदुमि, पोइ जेको हूंदो ॾिठो वेंदो। हिमत त कीअं ई हिन। होॾां उन स्वयंवर में इन जो ई भाउ बि आयो, शत्रुजित, ऐं उन जो नानो बि आयो। ऐं इहा ॻाल्हि फैलिजी वई कि हीअ छोकिरी उन सां प्यारु कंदी आहे। त ही गुस्से में भरियल हो नानो कि अचे त सही।
उन राजा सुबाहुअ खे चयईंसि तूं चिंता हुनजी न कर, अचणु ॾिस, असां हुनखे हिते ई ख़तमु करे छॾींदासीं। हाणे हूअ शशिकला विनती करण लॻी पंहिंजे पीउ माउ खे कि मूंखे देवीअ जो बि आदेश आहे त मूंखे चुपचाप हिन वटि मूंखे वञणु ॾियो। तॾहिं हुन राजा खे बि बुद्धि आई, चयईंसि हाणे हिकु कमु कर, तूं चुपचाप निकिरी वञ, असां चवंदासीं छोकिरी हली वई है। उहा शशिकला हुन सां मिली सेटिंग करे सुदर्शन सां, हेॾा राजाउनि खे ख़बर पइजी वई त सभिनीनि राजाओं जेके स्वयंवर में आया हुआ सभिनी हिकु साथ हमलो कयो सुदर्शन जे मथां। हाणे सुदर्शन खे पोइ साथ ॾिनो हुनजे सहुरे सुबाहु काशीअ जो राजा, पर हुनजी सेना हुननि जे अॻियां घटि हुई ॾाढी। उते सुदर्शन देवी माता खे प्रार्थना कई आहे, उते देवी प्रगट थी आहे। हाणे देवी जिते प्रगट थी वञे ऐं जंहिंजे पक्ष में लड़े उहो हाराए नथो सघे। उन त अहिड़ो मार काट करणु शुरू कयईं, शत्रु सेना जो युधाजित नानो मरी वियो ऐं शत्रुजित बि मरी वियो ऐं युद्ध समाप्त थी वियो। माना हिन खे वापसि पंहिंजो हू राज मिली वियो, पंहिंजे ई पूर्वजनि जो, पितरनि जो, अयोध्या जो राजा थियो। देवीअ जी कृपा सां अयोध्या में देवीअ जी पूॼा पोइ शुरू थी हुई ऐं काशीअ में बि राजा सुबाहु हुआ देवीअ जो हिकु मंदरु ठाराए करे देवी पूॼा प्रारंभ करे छॾी। जिते काशी विश्वनाथ मंदिर आहे काशीअ में, उन जे ई पासे में देवीअ जो बि प्राचीन मंदिर आहे जेको राजा सुबाहु ठारायो हो। त इहा कथा अचण खां पोइ वेदव्यास जनमेजय खे चएसि थो कि देवीअ जी महिमा ॾाढी अथई। देवीअ जी आराधना अनेक प्रकारनि सां थींदी आहे, उन में यज्ञ बि थींदो आहे, उस्तति बि थींदी आहे, पाठ बि कबो आहे। त जनमेजय पुछे थो यज्ञ जे बारे में थोरो ॿुधायो। वेदव्यास चएसि थो यज्ञ 3 प्रकारनि जा थींदा आहिनि, राजसी, तामसी, सात्विकी। उन्हनि जो उद्देश्य अलॻि अलॻि हूंदो आहे। पोइ ॿुधाएसि थो भॻवानु विष्णुअ यज्ञ कयो हो देवी माता जो सभिनि खां पहिरीं, जॾहिं विया हुआ न मणिदीप में ऐं उतां आया हुआ त उते विष्णु भॻवानु रस्ते ते संकल्प कयो हो कि मां देवी यज्ञ कंदमि। उन अची करे देवी माता जो यज्ञ कयो हो ॾाढो भाव सां, जंहिं ते देवी प्रसन्न थी करे वरदान ॾिनो हुअसि कि धरतीअ ते जॾहिं बि पाप वधंदो तॾहिं तॾहिं तुंहिंजो अवतार थींदो, तूं अधर्म खे नाश कंदे, धर्म खे वधाईंदे ऐं इन सां तुंहिंजो जस थींदो, सॼी धरतीअ ते तुंहिंजो यश थींदो, तुंहिंजी पूॼा थींदी। इहो वरदान देवीअ जो। तंहिंखां पोइ वेदव्यास जनमेजय खे चएसि थो तूं बि व्रत कर, देवीअ जो यज्ञ कर। जनमेजय यज्ञ कयो, कथा जे विच में ई इहो यज्ञ बि थियो, संपन्न करायो यज्ञ। तंहिंखां पोइ वरी कथा में वेठा त ॿुधाएसि तो वेदव्यास भॻवानु राम बि देवीअ जो यज्ञ कयो हो। जॾहिं रावण सीता खे अपहरण करे वठी वियो हो रावण, हेॾां भॻवानु राम ॻोल्हे पियो सीता खे, त देवर्षि नारद आयो हुअसि। जॾहिं राम रोए पियो, अञा हनुमान सां भेंट न थी हुई, उनखे रोअंदो ॾिसी देवर्षि नारद चयो हुयसि हे प्रभु तव्हां देवी माता जी आराधना कयो। तॾहिं भॻवानु राम देवी आराधना कई हुई, नील कमल जा गुल चाढ़िया हुआ, जंहिं ते प्रसन्न थी देवी माता प्रगट थी हुई ऐं वरदान ॾिनईसि कि तव्हां वटि वानरनि जी जेका सेना ईंदी न उन्हनि खे शक्ति मां ॾींदसि, उन्हनि वानरनि खे बलशाली मां ठाहींदसि। तव्हां चिंता न कयो, तव्हां सां गॾु मुंहिंजी शक्ति हूंदव
ऐं तव्हां अधर्मी रावण खे नास कंदा। इहो वरदान देवीअ ॾिनो राम खे। ऐं उन ई राम जी उन देवीअ जी शक्तिअ सां भॻवान राम रावण ते जीत हासिल कई हुई। अचो बसि वधीक न, हिकु अंतरो भॻवान राम जे लाइ। जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी। हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। पापियों के नाश को धर्म के प्रकाश को पापियों के नाश को धर्म के प्रकाश को राम जी की सेना चली। श्री राम जी की सेना चली। राम जी की सेना चली। श्री राम जी की सेना चली। पाप अनाचार में घोर अंधकार में पाप अनाचार में घोर अंधकार में एक नई ज्योति जली। एक नई ज्योति जली। श्री राम जी की सेना चली। राम जी की सेना चली। निश्चरहीन करेंगे धरती ये प्रण है श्री राम का। ये प्रण है श्री राम का। जब तक काम न पूर्ण होगा नाम नहीं विश्राम का। नाम नहीं विश्राम का। उसे मिटाने चले के जिसका मंत्र वयम रक्षाम का। मंत्र वयम रक्षाम का। समय आ चला निकट राम और रावण के संग्राम का। जय श्री राम। तीनों लोक धन्य है। धन्य है। देवता प्रसन्न है। देवता प्रसन्न है। तीनों लोक धन्य है। देवता प्रसन्न है। आज मनोकामना फली। आज मनोकामना फली। श्री राम जी की सेना चली। श्री राम जी की सेना चली। हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव। जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी। तो देवी माता जे कृपा सां उन्हनि रावण ते जीत हासिल कई। नवरात्रनि जी महिमा थी अचे। वेद व्यास ॿुधाए थो नवरात्रा देवी माता खे ॾाढा प्यारा आहिनि। उन जे पुठियां ॿ टे कथाऊं आहिनि। हिकु त इहा राम जी कथा बि नवरात्रनि सां ई जुड़ियल आहे। ॿियो महिषासुर खे
नवरात्रनि जे दौरान मारियो हो देवीअ। ऐं नवरात्रनि जूं रातियूं कुझु विशेष थींदियूं आहिनि देवी आराधना जे लाइ, उनखे इहे प्यारियूं आहिनि देवीअ खे। त जेको इन्हनि में कन्या भोजन कराए थो, इहा वही महिमा आहे, 9 ॾींहं कन्या खे भोजन खाराइजे, न्याणीअ खे। न्याणी उहा ई जेका नंढी हुजे। पोइ नवरात्रनि जे व्रत में कथा हिकु अचे थी हिकिड़े वैश्य जी। उहो सुशील हुनजो नालो हो। वैश्य माना वाणियो, सुशील हुनजो नालो, पर ॾाढो गरीब जंहिंखे चइजे जो खाइण लाइ बि न बचो। धीअ हिकु हुअसि ऐं ॿिया बि ॿार हुअसि छोकिरा। धीअ जी शादी कराइण जी त हैसियत कोन हुअसि, ॿारनि खे खाराए न सघे, एॾो ग़रीब जो हुन ॿारनि खे ताना हणण बि शुरू कया कि कमायो वञी कुझु बि कयो, मुंहिंजो सिर न खाओ, मां तव्हांखे नथो खाराए सघां। अहिड़ो उनजो दुर्भाग्य। त हिकु पुटु बि घरां निकिरी वियो हुअसि। उनजो हुनखे अफ़सोस हो कि मुंहिंजो पुट खे मां कढी छॾियो ताना हणी, छो त मां हुनखे पाले न पियो सघां। धीअ जी शादी करणी आहे। उनखे हिकिड़ो ब्राह्मण मिलियो, सुठो ब्राह्मण। उन सलाह ॾिनईसि कि तूं देवीअ जी आराधना कर, देवी माता आदि शक्ति भवानी, उन जा नवरात्रनि जा विर्त रख, तुंहिंजी ग़रीबी दूर थी वेंदई। उन वाणीअ देवी माता जा विर्त रखणु शुरू कया। नवरात्रनि में 9 ॾींहं विर्त रखियईं, हिनखे सुठो लॻो। वरी ॿिए साल रखियईं। ईअं हिन 9 साल लगातार विर्त रखिया। अगरि के 9 साल लगातार विर्त रखिया हुजनि त देवी बि ॾाढो प्रसन्न थींदी आहे। हिन खे देवी माता पाण दर्शन ॾिनो साक्षात, ऐं दर्शन ॾेई करे हिन जा सॼी ग़रीबी दूर करे छॾियईंसि, सभु दरिद्रता नास। त देवी माता जी कृपा सां धर्म अर्थ काम मोक्ष जी प्राप्ति त थिए थी, पर लोभ रखी ऐं तृष्णा रखी करे आराधना करणु उहा देवीअ खां दूर करे छॾींदी आहे। सचो प्रेम न आहे उहो, कि असांजूं इच्छाऊं आहिनि, तृष्णाऊं आहिनि, ऐं ये देवी पूरी कंदी। हा, आवश्यकता आहे, अति आवश्यकता आहे, दरिद्रता इहा हथ मुंझे ई थो त पोइ त वेठी आहे न उहा। लक्ष्मी बि उहा ई आहे, सरस्वती बि उहा ई आहे, शक्ति खपे त दुर्गा बि उहा ई आहे। पोइ छो न उनखे चइजे। स्त्रीअ खे त देवीअ जो ई आराधन करणु खपे, छो त स्त्री पाण बि स्त्री आहे, हूअ बि शक्ति स्त्री आहे। उन जूं कथाऊं ॿुधणु खपनि देवीअ जूं। मायुनि खे विर्त बि रखणु खपनि, पर झांकियुनि जे द्वारा रखण जे बजाए, हाणे मां बुराई नथो कयां माता जी, झांकियुनि ते रखण जे बजाए देवीअ जे आस्थान ते रखिजे न विर्त। छो त झांकियुनि में त ॾाढो कुझु जुआ बि थींदी आहे। देवी माता त वेठी आहे, जुआ बि थींदी आहे। कल्ह राति ई ॾिठव बस स्टैंड ते? अच्छा। ऐं मस्ती बि थींदी आहे, डीजे बि हलंदा आहिनि। सोनू मेरी डार्लिंग, जानू मेरी जाने मन, ऐं सभु थींदो आहे। टाइम पास छोकिरनि जो उते वञी करे। ठीकु आहे, भाई माण्हू त देवी माता जे लाइ वेंदो आहे, हिननि जे लाइ थोरी। पर तॾहिं बि जेको गोड़ शोर, त सात्विकता किथे थी रहे हुन में? गोड़ शोर, वरी भीड़ धक्का मुक्की, महाआरती, हाईलाइट थियण, त हूअ किथे थी थिए? सच्ची डायरेक्ट किथे थो जुड़े माण्हू देवी माता सां?
एक माई झांकीअ ते वई, ॾाढी भीड़ हुई, जय काली कलकत्ते वाली, नारा पिया लॻाया वञनि, आरती आरती पई हले, आरतीअ खां पोइ जय जय आदि शक्ति भवानी की, जय दुर्गे महारानी की, पप्पू बोले जय माता दी, ये भी बोले तुम भी बोलो। त हिकदमि हिक माईअ खे अलाए छा थियो, पंहिंजे ॿार खे मारणु लॻी, कुटणु लॻी पुट खे। त माण्हुनि चयो छा थियो भाभी, हटो हटो सभु हटी वञो, देवी त कान आई आहे, देवी माता। हुन चई अरे देवी कोन आई आहे, बदतमीज़ थी वियो आहे छोकिरो, घर हल त तोखे ॿुधायां थी। त हुननि चयो छा थियो पर भाभी, छो था मारियोसि हिनखे? चई बदतमीज़, चए थो की मम्मी जेका देवी माता आहे न, उनजे हेठां राक्षस कोन लेटियो पियो आहे, इहो पापा आहे पापा। त हिनखे मां मारियांसि पई थी, हले घर, बदतमीज़ किथां जो। त झांकियूं ते त छा न थींदो आहे। नवरात्रनि जे नाले ते को चप्पल न पाईंदो आहे 9 ॾींहं। का उहो भाभी ॾेखारे पई, दिव्या, मां चयो न रोज़ ईंदी, दिव्या पई हिकु फोटो ॾेखारे, चई ॾिसो भैया हिकु माई लेटी पई आहे ऐं पेट ते उहो पोखियो अथई जुआरे। त मां एतिरो ई चयो की पोखियो अथई उहो त ठीकु आहे, पर जेको फोटो हाणे घुमे पियो थो, चयो मूंखे मां ॾिसी वरितो, अलाए घणा ॾिसंदा हूंदा, त उन सां हू ख़तमु थी वियो। जेका हुनजी पूॼा हुई न, साधना हुई, उहा हाणे देवीअ सां कनेक्शन टुटी पियो, हाणे माण्हुनि सां कनेक्शन जुड़ी वियो। त हाणे माण्हुनि जे विच में हाईलाइट जो थी वई उहा देवी, त हाणे हुन देवीअ जो रोल ख़तमु, हाणे हीअ देवी थी वई। हिकु हमरा वरी चए मुंहिंजो विर्त आहे 9 ॾींहं, चप्पल न पाईंदमि 9 ॾींहं, ऐं मुंहं में गुटको पियो हो। त चयोमांसि इहो वरी कीअं? चई हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी उहा आहे पद्धति। त हुन कुझु ॿियो चई, हर कंहिंजो पंहिंजो पंहिंजो स्टाइल आहे, विर्त अलॻि अलॻि तरीक़े सां थींदो आहे। चप्पल छॾे सघां थो, गुटको नथो छॾे सघां। त ॾाढो कुझु जुड़ंदो वियो अथव। तव्हां हुनखे कंपलसरी न सम्झिजो की हीअ कंपलसरी आहे, न त छुटासीं। खटाई खाई वरितीसीं त देवी त्रिशूल खणी पुठियां पइजी वेंदी, ईअं न सम्झिजो। ॾीओ विसामियो त छुटासीं। ॾीओ ॿार बि आहे न, अखंड जोत, उहा त सुठी आहे, पर एॾो डपु ॾेई छॾींदा आहिनि की इहो विसामणु न खपे। अगरि विसामियो न त परमाणु बम फाटंदो। ईअं कुझु कान्हे, एॾो थोरी। हुन वीचारी देवीअ खे छा ठाहे छॾियो अथनि, ड्रिॼारण वारी, जबकि उहा त प्रेम करण वारी माता आहे, सौम्य आहे उहा, हीअं कान्हे जीअं ॿुधायो थो वञे। त नवरात्रनि जी महिमा आहे, 9 कन्याउनि जी महिमा आहे, ऐं कलयुग में त देवी वैष्णुअ जी महिमा आहे। अचो माता वैष्णुअ खे यादि कयूं। माता जिनको याद करे वो लोग निराले होते हैं। माता जिनका नाम पुकारे वो किस्मत वाले होते हैं। चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। ओ चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। चलो बुलावा आया है, चलो बुलावा आया है,
पे रानी माँ ने दरबार लगाया है। चलो चलो बुलावा आया है, माता ने बुलाया है। सारे जग में एक ठिकाना, सारे गम के मारों का। सारे जग में एक ठिकाना, सारे गम के मारों का। सारे जग में एक ठिकाना, सारे गम के मारों का। हो रास्ता देख रही है माता, अपनी आँख के तारों का। देख रही है माता, अपनी आँख के तारों का। रास्ता देख रही है माता, अपनी आँख के तारों का। हो मस्त हवाओं का एक झोंका, ये संदेशा लाया है। चलो आया है, माता ने बुलाया है। तो प्रेम से बोलो, आते बोलो, जाते बोलो। माँ कष्ट निवारे, पार उतारे। देवी माँ झोली भर दे झोली। जय माता दी, जय माता दी कहते जाओ, आने जाने वालों को। चलते जाओ तुम मत देखो अपने पाँव के छालों को। चलते जाओ तुम मत देखो अपने पाँव के छालों को। हो जिसने जितना दर्द सहा है, उतना चैन भी पाया है। चलो जय माता दी। चलो बुलावा वैष्णो देवी के मंदिर में लोग मुरादे पाते हैं। वो रोते रोते आते हैं और हंसते हंसते जाते हैं। रोते रोते आते हैं, हंसते हंसते। रोते रोते आते हैं, हंसते हंसते जाते हैं। हो मैं भी मांग के देखूं, जिसने जो मांगा वो पाया है। चलो आया है, माता ने बुलाया है। हो आया है, माता ने बुलाया है। अॼुकल्ह जागरण बंदि आहिनि लगभग।
ऐं अगरि कोई जागरण वारो जागरण कंदो बि त ॾाढा पैसा वठंदो, तव्हांखे फ्रीअ में थो मिलेव। मां इहो थो चवणु चाहियां, उन में बि चई ॾींदा मज़ा नहीं आया, तव्हांखे मज़ो फ्रीअ में खपेव। असां तव्हांखे म्यूज़िक बि उहो ई ॾियण जी कोशिशि कयूं, सुर बि उहो ई मथे, जय माता दी, कोशिशि उहा ई कयूं। ॿिए किथे अगरि वञूं त असां छा कमाए नथा सघूं या तव्हांखे फ्रीअ में ॾियूं, पर घटि में घटि तव्हां अहोभाव त महसूसु कयो कि कृपा आहे कि असां हिते ई, असांजे लाइ हिते ई जागरण आहे ऐं हिते ई आराधना बि आहे, हिते ई देवी माता जी झांकी आहे, हिते ई असांजो विर्त आहे, सभु कुझु हिते ई आहे। पोइ बाक़ी तव्हां वञो न भली, झांकियूं बि ॾिसी अचो, हवन में वञो, भंडारे में वञो, पूड़ी खाई अचो, सीरो खाई अचो, पर हिकु स्थान जिते तव्हांजो हृदय जुड़ियल हुजे माता सां, तव्हांखे लॻे कि नवरात्रा असां मनाए रहिया आहियूं, त इहो उहो कयो त सही मन सां, धन्यवाद उन देवीअ खे। त हिते टियों स्कंद पूरो थियो, पोइ वरी चौथों स्कंद शुरू थो थिए। चौथे स्कंद में थोरो प्रश्न पुछिया आहिनि जन्मेजय, ऐं उनजो जवाबु आहे कर्म। जन्मेजय प्रश्न पुछिया आहिनि कुझु, कि भॻवान राम जी तव्हां ॻाल्हियूं ॿुधायव कि भिटके पियो, दुखी पियो थिए, त भॻवान खे दुख छो थियो? वरी चएसि थो कृष्ण भॻवान बि दुख ॾिठा जनम वठण सां, उनखे छो दुख? वासुदेव जहिड़े धर्मात्मा खे जेल में कंस विधो, देवकीअ जा 6 पुट कंस मारे छॾिया, उन्हनि ॿारनि जो बि कहिड़ो ॾोहो? इहे प्रश्न थो पुछे। देवकी अलॻि दुख ॾिठई ऐं ॿिए बि अनेक ॻाल्हियूं, प्रश्न इहो ई पुछई, कीअं छो? तंहिंजे जवाब में वेद व्यास चएसि थो कर्मनि जी गति ॾाढी निराली आहे। जेको असां पिक्चर ॾिसंदा आहियूं या फिल्म, इहा त केवल हू आहे अॻियों फिल्म आहे, अॻियों सीन। पर्दे जे पुठियां त कुझु ॿी कहाणी हूंदी आहे। असां कंहिंखे अमीर ॾिसंदा आहियूं, कंहिंखे ग़रीब ॾिसंदा आहियूं, असां बि ॻाल्हाईंदा आहियूं पाण में कि अहिड़ा बि ॾिसंदा आहियूं सिंधी समाज में संत, जंहिंखे सिंधी समाज अखियुनि ते खणंदो आहे, मथे चाढ़े छॾींदो आहे, ऐं उन में आहे कुझु बि न ज्ञान, न कुझु, कपिड़ा हिक खां हिकु पाईंदो आहे स्टैंडर्ड, ऐं हिकु न अहिड़ा ॾाढा आहिनि। त इन जे पुठियां छा कारण? ऐं सुठा सुठा संत जंहिंमें त्याग आहे, उन्हनि खे समाज पुछे ई कोन पियो थो। त इन जो बि जवाबु आहे कर्म गति, कर्मनि जो फल। त कहाणियूं अचनि थियूं कि कंहिं पिछले जन्म में कहिड़ो कर्म कयो हो। पहिरीं वासुदेव जो तो ॿुधायसि कि वासुदेव जेको हो श्री कृष्ण जो पिता, इहो पिछले जन्म में कश्यप ऋषि हो। इन जूं 2 ज़ालूं हुयूं, हिकु अदिति हुअसि ऐं ॿी हुअसि सुरसा। हिन जन्म में अदिति देवकी थी ऐं सुरसा रोहिणी थी। त पिछले जन्म में उन कश्यप ऋषि हिकिड़ो यज्ञ करणो हुअसि, उन लाइ वरुण देवता खां हिकिड़ी गांइ वरितई उधारी। उन गांइ ॾिनईसि, ॾाढी प्यारी गांइ हुई, अद्भुत। पर जॾहिं यज्ञ बि थी वियो, सभु कमु ख़तमु थी वियो, त गांइ वापसि ॾियण जी इच्छा न पई थिएसि। लोभ अहिड़ी शइ आहे जो चङे भले खे लपेटे में आणे छॾींदो आहे। हू वरुण देवता चएसि भाई मुंहिंजी गांइ त ॾे। कश्यप ऋषि टालींदो पियो अचे, माना नियत न ॾियण जी थी वई, ॿिए जी शइ खाई करे। व्हाट्सअप ते मैसेज आयो कि जेके माण्हू पैसा खाई वेठा आहिनि, पैसा ॿियनि जा खाई वेठा आहिनि न, उहे पिया था चवनि कि नवरात्रनि में असां थूम बसर न खाईंदा आहियूं, पाप आहे पाप।
लखे रुपया खाई वेठा आहिनि ऐं थूम बसर न खाईंदा आहिनि हिन नवरात्रनि में। चवंदा पाप आहे भाई, थूम बसर न खाईंदासीं, पोइ खाईंदासीं दशहरे खां पोइ। त लोभ जे करे उन कश्यप गांइ न ॾिनी, मतिलबु फॿाए वियो। तॾहिं वरुण देवता श्राप ॾिनईसि कि ॿिए जनम में तूं ग्वालो थींदे, गायूं ई पालजां। ऐं अदितीअ खे वरी अदितीअ छा कयो हो, दितीअ जे गर्भ में हिकु संतान हुई। दिती बि ऋषिअ जी ज़ाल हुई कश्यप जी। इंद्र खे मोकिलियो हुयसि कि इन दितीअ जे गर्भ में जेको ॿारु आहे उनखे मारे छॾ। त इंद्र मारण जी कोशिशि कई पर मरियो कान। 7 टुकड़ा कयईं, वरी 7 जा बि 7 टुकड़ा कयईं, 49 पाण उन जा ॿार थी विया। पर दितीअ खे ख़बर पई कि अदितीअ इहो कमु करायो आहे, त अदितीअ खे श्राप ॾिनईसि कि तूं ॿिए जनम में तोखे ॿार मुअल पैदा थींदा या ॼमंदे ई मरी वेंदा। उहा अदिति हुई देवकी, जंहिंजे ॿारनि खे कंस मारियो। ऐं वासुदेव हो उहो ऋषि कश्यप यदुवंश में जेको थियो। ऐं कृष्ण भॻवान दुख ॾिठा, उनखे भृगु ऋषिअ जो श्राप हो। इहे कथाऊं पाण भागवत में ॿुधी चुका आहियूं। भृगु ऋषि शुक्राचार्य जो पीउ, भगवान विष्णु ऐं शुक्राचार्य जी माता जो सिर सुदर्शन चक्र सां वढियो हो, छो त उहा देवताउनि खे पई आश्रय ॾे। तॾहिं शुक्राचार्य विष्णुअ खे पंहिंजो दुश्मन सम्झंदो आहे ऐं दैत्यनि जो साथ ॾींदो आहे। त देवी भागवत पुराण सभिनी जी पोल पे थी खोले। अहिड़ियूं अहिड़ियूं कथाऊं आहिनि जंहिंमें विष्णुअ खां बि ग़लती थी आहे, देवगुरु बृहस्पतिअ बि छल कपट कयो आहे, इंद्र बि छल कपट कयो आहे। ये सभु कथाऊं देवी भागवत में आहिनि। पर हिकु ॿी ॻाल्हि बि देवी भागवत में स्पष्ट थी थिए कि दुश्मनी जो कारण हूंदो आहे ग़लतफ़हमी। अगरि जीअं असुर ऐं सुर, दैत्य ऐं दानवनि जी दुश्मनी जेका नज़र ईंदी आहे न, ॾाढी वॾी लड़ाई, उन जे पुठियां अगरि कारण ॻोल्हिया वञनि त उहे नंढड़ा हूंदा आहिनि। या त कंहिंखे लोभ कर्म कराईंदो आहे पाप, कंहिंखां लोभ पाप कराईंदो आहे, कंहिंखां क्रोध अधर्म कराईंदो आहे, कंहिंखां झूठ, कंहिंखां मोह मूढ़ता अज्ञानता पाप कराईंदी आहे। त अगरि माण्हू थोरो हू थी वञे, क्रोध करण खां पहिरीं थोरो सम्झण जी कोशिशि करे, त हुनखे साम्हूं वारे में ओतिरियूं ग़लतियूं नज़र न ईंदियूं जेतिरियूं पहिरियों अचनि पियूं। संवाद अगरि थिए, ॻाल्हि ॿोल थिए, प्यार सां धैर्य सां अगरि ॻाल्हायो वञे त ओतिरो ग़लति पोइ न लॻंदो आहे माण्हू। त हेॾा दैत्य पंहिंजी जॻह ते सही, हेॾा देवता पंहिंजी जॻह ते सही। अगरि हुननि सां गॾु तव्हां रहंदा त तव्हांखे उहे सही लॻंदा दैत्य। उन जूं ॻाल्हियूं त ॿुधो दैत्यनि जूं, की असां ग़लति छा था कयूं। असां नथा करे सघूं देवताउनि वांगुरु, असां शक्ति हासिल कंदा आहियूं, असां खाईंदा पीअंदा आहियूं, त असां ईअं आहियूं, असां में हलंदो आहे। हेॾा देवता तव्हांखे सही लॻंदा, दैत्य तव्हांखे देवताउनि जूं ॾाढियूं ग़लतियूं ॿुधाईंदव कि हीअं कयो वञ, हीअं कयो वञ। ये सभु ॻाल्हियूं कथाऊं आहिनि देवी भागवत पुराण में कि देवताउनि बि छल कपट कयो आहे किथे किथे। ऐं देवगुरु बृहस्पति हिकु ॾींहुं शुक्राचार्य जो रूप धारण करे दैत्यनि वटि पहुची वियो। हू हुनखे पंहिंजो गुरु सम्झण लॻा, बृहस्पतिअ खे शुक्राचार्य सम्झण लॻा ऐं उन्हनि खे उपदेश कयईं। शुक्राचार्य आयो त ॾिठईं ही वरी केरु आहे। दैत्यनि सम्झो इहो नकली आयो आहे, हाणे असली हे ई आहे। त अहिड़ियूं अहिड़ियूं कथाऊं बि आहिनि। देवी जेका आहे न माता, उहा निष्पक्ष थींदी आहे। त विष्णु भॻवान खे श्राप इहो मिलियो हो कि धरतीअ ते जनम वठंदे बार बार
ऐं तुंहिंजी पत्नी तुंहिंजी राक्षस खणी वेंदा, उन जो विछोड़ो बि सहन कंदे। वरी ॿी आहे नर नारायण जी कथा। इंद्र अप्सराऊं मोकिलियूं हुयूं नर नारायण जी तपस्या भंग करण जे लाइ। त नर नारायण अनेक अप्सराऊं उत्पन्न करे छॾियूं जे हुननि खां वधीक सुंदर हुयूं, ऐं उर्वशी बि उन्हनि ई पैदा कई हुई। त उहे अप्सराऊं माफ़ी वठी करे हली वयूं, पर ही अप्सराऊं केॾांहुं वञनि जेके पैदा थियूं। इहे अप्सराऊं उन नर नारायण खे चवनि थियूं कि असां तव्हांखे पति रूप में पाइण था चाहियूं। त उन नारायण चयो हुई जॾहिं श्री कृष्ण भॻवान जो अवतार वठंदुमि तॾहिं तव्हांजी इच्छा पूरी थींदव। त ही कर्मनि जी गहन कर्मनि जो सॼो गतिविधि हूंदी आहे। कंहिंसां कहिड़ी घटना थी थिए, केरु घणो समय गॾु रहे थो नथो रहे, सुख दुख, इहे सभु कर्मनि जो ई लेखो जोखो आहे। 3 प्रकारनि जा कर्म थींदा आहिनि, क्रियमाण, संचित ऐं प्रारब्ध। ऐं उन्हनि जो फल हूंदो आहे शुभ अशुभ या मिश्रित। कर्म जे बंधन खां उहो ई थो छुटी सघे जेको आशा छॾे ॾे, इच्छा छॾे ॾे, कामना छॾे ॾे ऐं कर्म कंदो रहे ऐं भॻवान जी शरणागति थी वञे, त उहो बची सघे थो। प्रहलाद जी बि कथा आहे। हिन में असुरनि ऐं देवता ऐं दैत्यनि जी वॾी लड़ाई थी। दैत्यनि सां गॾु प्रहलाद हो। त ही भारी पिया पवनि दैत्य देवताउनि ते। त इंद्र देवी माता जी आराधना कई। त देवी माता प्रगट थी त दैत्य घबराइजी विया कि हाणे देवी माता आई आहे त हाणे न बची सघंदासीं। त प्रहलाद खे अॻियां कयनि, एतिरो बसि यादि रखिजो कि जॾहिं बि देवी अगरि पंहिंजो शक्ति ॾेखारींदी त प्रहलाद जहिड़ो भगत कमु ईंदो, पोइ असुरी वृत्ति कमु न ईंदी, पोइ दैत्य राक्षस जो बल कोन हलंदो। दैत्य असुरनि जो बल किथे हलंदो आहे? हिते धरतीअ ते। ऐं कंहिं ते हलंदो आहे? सिद्धनि साधन भोले भालनि दुर्बलनि ते। तव्हां कॾहिं ॾिठो अथव कोई दुष्ट सां उलझे, कोई राक्षस असुर सां उलझे? न, इहे पाण में कोन उलझंदव, इहे सताईंदव सिद्धनि साधन ग़रीबनि खे ई। त उन्हनि जो हिते ज़ोर त हलंदो आहे धरतीअ ते। कोई भगत वेठो हुजे, कथा करे, पूॼा करे, देवीअ जी पूॼा कंदो हुजे, ऐं कोई ईअं आलू चालू कोई लोफर लफंगो अची करे कॉलर पकड़ेसि, त छा करे सघंदो दुर्बल? देवी थोरी प्रगट थींदी ओॾी महिल। छा देवी प्रगट थींदी हिन नशेले लोफर जे करे? तव्हां सोचो त सही। माण्हू चवंदा आहिनि देवीअ खे प्रगट थियणु खपे ओॾी महिल। न, हिन लोफर जे करे देवी प्रगट थिए। उहो सिधो साधो माण्हू कुझु कोन करे सघंदो। पर ताक़त तॾहिं बि हिन में वधीक आहे जेको सिधो साधो आहे। इहा हींअर ख़बर न पवंदी आहे, पर वक़्तु थोरो गुज़रंदो आहे, पतो पइजी वेंदो आहे कि लोफर वोफर बदमाश इन्हनि सिद्धनि जे अॻियां अची वक़्तु अचण ते झुकंदा आहिनि ऐं हथ फैलाईंदा आहिनि कि कुझु मदद कयो। त सत्य जी शक्ति वॾी थींदी आहे। भले असुरनि जी दैत्यनि जी कुझु खूबियूं लिखियल आहिनि, पर देवी कंहिंजे लाइ आई? देवताउनि जे लाइ। शक्ति उन्हनि जे पक्ष में आहे जिते धर्म आहे। ऐं दैत्यनि जी रक्षा तॾहिं थी जॾहिं प्रहलाद इन्हनि सां गॾु हो। प्रहलाद देवीअ खे अची जेॾी महिल उस्तति कई न, त असुर बि वाइड़ा थी विया, यार ही न हुजे हा त असां बची न सघूं हा। ही जेके अखर इस्तेमालु थो करे देवीअ जी आराधना में, इहे त असांखे ख़बर ई न हुआ। असां त रुॻो विढ़णु झड़णु ॼाणूं। प्रहलाद बचायो उन्हनि सभिनी असुरनि खे, छो त इहो भगत हो। प्रहलाद देवीअ खे चयो, हे माता, तव्हां असांखे मारणु आया आहियो न, तव्हां मारे बि था सघो, पर माता त सदाईं समता रखंदी आहे। माता त भेदभाव कंदी कान्हे। छा मां तव्हांजो ॿारु कोन आहियां छा? त माता पिघलजंदी या कोन पिघलजंदी? त उहा शांत थी वई, उन लड़ाई बंदि कराराई ऐं दैत्यनि खे चई, तव्हां हितां हलिया वञो, पाताल में वञी निवास कयो,
जॾहिं तव्हांजो सुठो समय ईंदो पोइ तव्हांजो शासन थींदो, तव्हांजो बि राज थींदो। हींअर त तव्हां हलिया वञो। त हिते चौथो स्कंद पूरो थो थिए। अॼु जी कथा हिते रखूं था, वरी सुभाणे मिलूं था। बोल देवी माता की जय।